अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी अलाट में शताब सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। जॾहिं असां शाइरीअ जे दौरनि जी ॻाल्हि था कयूं त मिसाल जे तौर ते लोक शाइरीअ जी दौर जी ॻाल्हि कईसीं त मां कंहिं वीडियो में इन ॻाल्हि खे बयानु करे आयो आहियां त लोक शाइरी जूं सिन्फ़ूं कहिड़ियूं आहिनि। जॾहिं असां ॻाल्हि कयूं था अरूज़ी शाइरी जे सिन्फ़ुनि जी त पोइ अरूज़ी शाइरी जे सिन्फ़ुनि में असांखे मरसियो बि मिले थो, कसीदो बि मिले थो, ऐं अहिड़े तरीक़े सां असांखे अरूज़ी शाइरी जे सिन्फ़ुनि में रुबाई मिले थी, कतो मिले थो। अरूज़ी शाइरी जे सिन्फ़ुनि में असांखे मुसलिस मिले थो, ऐं मुखमिस मिले थो, मुसदिस मिले थो। 6 सिटुनि जो शेर आहे मुसदिस। रुबाई 4 सिटुनि जो शेर आहे, जंहिंजूं रुबाई में पहिरियों 2 जेके सिटूं आहिनि उहे हमकाफ़िया थियनि थियूं, ऐं विची सिट अलॻि थिए थी, वरी आख़िरी सिट हमकाफ़िया थिए थी। त अहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदासीं त मुख़्तलिफ़ जेके अरूज़ी शाइरी जूं सिन्फ़ूं, जंहिंमें गज़ल तमामु वॾी सिन्फ़ आहे। गज़ल जी इम्पोर्टेंस आहे उहा तव्हां ॾिसंदो त उनजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि घाड़ेटो आहे। गज़ाल मां निकितल आहे। गज़ाल यानी हरणीअ जी शाल। ऐं गज़ल जे लाइ चवंदा आहिनि त महबूब सां, औरत सां इश्क़ ऐं मुहबत जूं ॻाल्हियूं करण जो जेको मौज़ू आहे गज़ल में समायल आहे। पर गज़ल जे मौज़ूअ में हाणे आहिस्ते आहिस्ते वुसअत ईंदी वई आहे। गज़ल जे मौज़ूअ बेशुमार मौज़ूअ समाए सघजनि था। गज़ल जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उन जे हर बंद, जीअं हरणीअ जी शाल वांगुरु हिकिड़ी शाल हिकिड़ी, ॿी शाल ॿी, हर कंहिंजो अंदाज़ पंहिंजो, त ईअं गज़ल जे हर बंद जो बि अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे ऐं मौज़ूअ पंहिंजो हूंदो आहे। कनेक्टिविटी मौज़ूअ जी न हूंदी आहे गज़ल में, अलॻि अलॻि मुदो हूंदो आहे। इन जे करे गज़ल खे गज़ल ई चवनि था, ऐं गज़ल जी ख़ूबसूरती ऐं मक़बूलियत इहा ई आहे त उन में हर बंद में हिकिड़ो अलॻि मौज़ू समाए सघिजे थो। जॾहिं असां सोरठे जी ॻाल्हि था कयूं, दोहे जी ॻाल्हि था कयूं, त इहे वरी क्लासिकल शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु असां जॾहिं जदीद शाइरीअ जी ॻाल्हि कंदासीं त जदीद शाइरीअ जूं जेके सिन्फ़ूं आहिनि उन में आज़ादु नज़म आहे, असां वटि नसरी नज़म आहे, ऐं उन सां गॾोगॾु असां वटि हाइको आहे, तराइल आहे, सानेट आहे, ऐं जेको आहे बेशुमार जेके सिन्फ़ूं आहिनि ॿियूं उहे असांखे जदीद शाइरीअ में नज़र अचनि थियूं, जिन में जदीद शाइरी जी जॾहिं ॻाल्हि था कयूं त यानी इहो अंग्रेज़ी अदब मां असां वटि शाइरी आई। सानेट असां वटि अंग्रेज़ी अदब मां आया। हाइको असां वटि जापानी सिन्फ़ आहे, उतां आयो। अहिड़े तरीक़े सां असांखे आज़ादु नज़म, नसरी नज़म इहे असांखे ॿाहिरीं सिन्फ़ुनि जे ज़रिए तर्जुमे जी सूरत में पहिरियां मिलिया, ऐं पोइ हिते असां वटि ज़बरदस्त तर्जुमा थिया। इन सां गॾोगॾु जॾहिं असां आज़ादु नज़म जी ॻाल्हि था कयूं, तराइल जी ॻाल्हि था कयूं, 64 64 जी ॻाल्हि था कयूं, त इहा ॻाल्हि असांखे सम्झणी पवंदी त शाइरी जी हर सिन्फ़ जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी लवाज़मात आहे। क्लासिकी शाइरी छंद विद्या जे बुनियाद ते आधारियल आहे। अरूज़ी शाइरी इल्मु अरूज़ जे बुनियाद ते आधारियल आहे। इल्मु अरूज़ बेसिकली आहे शेर खे मापण जो हिकिड़ो मीटर, ऐं उन में मात्राउनि जी अहमियत हूंदी आहे ऐं मात्राउनि जी तरतीब जी अहमियत हूंदी आहे। जॾहिं छंद विद्या जी ॻाल्हि कयूं था, इहो हिकिड़ो मौसीक़ीअ जो इल्मु आहे। उन में मात्राउनि जी अहमियत हूंदी आहे, पर उन में तरतीब जो ख़्यालु न रखियो वेंदो आहे। पहिरीं सिट में 15 मात्राऊं त ॿीअ में 15 मात्राऊं, तरतीब कहिड़ी आहे इहो फ़र्क़ु नथो पवे। क्लासिकी शाइरी जेका आहे उहा मौसीक़ीअ जे आधारियल आहे। मौसीक़ी माना राग ॻाए वॼाए बयानु करणु, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां इल्मु अरूज़ जो हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो घाड़ेटो आहे। मुसबती घाड़ेटनि जा पंहिंजा घाड़ेटा आहिनि, पंहिंजा वज़न बहर आहिनि। रुबाईअ जो पंहिंजो वज़न बहर आहे। बहर हिज़ जिते रुबाई लिखी वञे थी, ईअं वरी असां मुख़्तलिफ़ जेके आहिनि सिन्फ़ूं, इन खे तव्हां सिन्फ़ुनि खे गौर सां पढ़ी वञिजो, छाकाणि त सुवालु ईंदो आहे। मिसाल हाइको आहे, हाइको किथां जी सिन्फ़ आहे? तराइल आहे छा? तराइल में घणियूं सिटूं थींदियूं आहिनि? सानेट में घणियूं सिटूं थींदियूं आहिनि? सानेट में 14 सिटूं थींदियूं आहिनि, तराइल में 8 सिटूं थींदियूं आहिनि। हाइको 3 नंढनि सिटुनि ते मुश्तमिल हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां 64 5 सिटा। सो बहरहाल ही हिकिड़ो वरी हिकिड़ी तवील कहाणी आहे जंहिं ते तव्हांखे कमु करणो पवंदो। सानेट खे चोलेसियूं जो नालो नारायण श्याम ॾिनो, ऐं इन जेके जदीद शाइर आहिनि उन्हनि में असांजो नारायण श्याम जो हिकिड़ो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे। अॻिते हली असां नारायण श्याम ते, शेख अयाज़ ते ऐं ॿियनि जदीद शाइरनि ते ॻाल्हाईंदासीं ज़रूरु। जदीद शाइरीअ जे हवाले सां वेंदे वेंदे तव्हांखे इहा ॻाल्हि कंदो हलां त आज़ादु नज़म जी ओसर जो जेको किताबु आहे शमशेरुल हैदरी लिखियो आहे। जदीद सिंधी शाइरी शमशेरुल हैदरी जो किताबु आहे। इहे ॿई किताब सकाफ़त खाते छपाया आहिनि। जदीद सिंधी शाइरी जे हवाले सां असांजे तनवीर अब्बासी साहब जो तहक़ीक़ी किताबु आहे, उहो बि इंतिहाई अहमियत रखे थो पियो। ऐं अहिड़े तरीक़े सां
जदीद शाइरी बि हिकिड़ो तमामु अहम मौज़ू आहे जंहिं ते तव्हांखे तयारी करे मैदान ते लहणो पवंदो। सो उमेदु आहे त हीअ नंढड़ी नंढड़ी जेका काविश आहे असांजी उहा तव्हांजे कमु ईंदी ऐं ईंदड़ वक़्त में तव्हांजे लाइ ज़रूरु असांजी हीअ नंढड़ी जेका काविश आहे रहनुमा उसूल बणिबी ऐं वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां गॾु ऐं कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं मोकिलाणी नाहे जॾहिं पेर ते न ख़ैरु।